जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त लॉकडाउन में नरमी करण बैदि अचानक जेको आहे कोरोना वायरस जा केस वधी वञण खां पोइ ज़िले इंतिज़ामिया पारां अचानक थी करे जेको आहे नौशरो फिरोज़ ऐं मिठियाणी में दुकान बंदि कराए छॾिया आहिनि। उन सिलसिले में हिन वक़्तु मां मौजूदु आहियां मिठियाणी शहर में। दुकान बंदि कराइण दौरान मिठियाणी थाणे जे एस आई कमरदीन पंवर सां राब्ते करण ते हुन ॿुधायो त मथां हुकुम मिलण खां पोइ असां जेको आहे शहर बंदि करायूं पिया। उन सिलसिले में जेके हुकुम आहिनि त पुराणी जेको आहे लॉकडाउन वारे जेको आहे ऐलान ते अमल करण लाइ मथां हुकुम मिलिया आहिनि। उन सिलसिले में रोज़मर्रा जे इस्तेमाल वारियूं शयूं जेके आहिनि जीअं सब्जियूं, किरियाने जा दुकान या जेको आहे मुर्गीअ जा दुकान, गोश्त जा दुकान, फ्रूट वग़ैरह खुलियल रहंदा। बाक़ी जो दुकान आहिनि उहे बंदि कराया विया आहिनि। कैमरामैन मलक शहज़ाद सां गॾु आऊं आहियां ब्यूरो चीफ मंज़ूर मलक, हक़ सच न्यूज़, नौशरो फिरोज़।